टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में मिलकर अज असां क्लास 10 जो सबक 24 पढ़ंदासूं। पाकिस्तान जा पाड़ेसरी मुल्क। असांजो मुल्क पाकिस्तान ॾखण एशिया जो हिकु अहम मुल्क आहे। हिन जे ॾखण में अरबी समुंड आहे। ओभर उत्तर ऐं ओलह में 4 पाड़ेसरी मुल्क आहिनि। पाकिस्तान जा पंहिंजे पाड़ेसरी मुल्कनि सां सदाईं सुठा ऐं दोस्ताना नाता रहिया आहिनि। अचो त उन्हनि मुल्कनि बाबति ॼाण हासिल करियूं। चीन पाकिस्तान जो मसाली दोस्त मुल्क आहे ऐं दुनिया जो आबादी जे लिहाज़ खां सभ खां वॾो मुल्क आहे। चीन जी हद पाकिस्तान जे ओतर ओभर तरफ़ गिलगित बल्तिस्तान सां लॻे थी। हिन मुल्क जो सरकारी नालो अवामी जमहूरिया चीन आहे। हिन मुल्क जी मुखिया ॿोली चीनी आहे। चीन सां पाकिस्तान जो वापार ऐं ज़मीनी अच वञ तारीख़ी रस्ते शाहराह रेशम ज़रिए थींदी आहे। चीन जी गादी जो हंधि बीजिंग आहे। हिन मुल्क में 22 सूबा ऐं 5 ख़ुदमुख्तियार इलाइक़ा आहिनि। चीन जी आज़ादी जो ॾिहाड़ो 1 अक्टूबर 1949 ईस्वी आहे। चीन हिन वक़्तु साइंस ऐं टेक्नोलॉजी में दुनिया जो तरक़ी याफ़्ता मुल्क बणिजी वियो आहे। हिंदुस्तान असांजो वेझो पाड़ेसरी मुल्क आहे जेको पाकिस्तान जे ॾखण ओभर में आहे। हिंदुस्तान जो सरकारी नालो भारत आहे। हिंदुस्तान जे सरहद सिंध, पंजाब ऐं आज़ाद जम्मू कश्मीर सां मिले थी। हिंदुस्तान आबादी तोड़े पखिड़ जे लिहाज़ खां ॾखण एशिया जो वॾे में वॾो मुल्क आहे। हिंदुस्तान जे गादी जो हंधि नईं दिल्ली आहे। हिन मुल्क जे वॾनि शहरनि में दिल्ली, मुंबई, कलकत्तो, मद्रास, बेंगलोर, हैदराबाद, दक्कन ऐं ॿिया शहर अची वञनि था। हिंदुस्तान जी आज़ादी जो ॾिहाड़ो 15 अगस्त 1947 ईस्वी आहे। भारत में हिंदी, उर्दू, पंजाबी, बंगाली, तेलुगु, तामिल, गुजराती, मराठी, सिंधी ऐं ॿियूं ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। भारत कंप्यूटर सॉफ्टवेयर जी तयारी में तमामु घणी तरक़ी कई आहे। ईरान जो सरकारी नालो इस्लामी जमहूरिया ईरान आहे। हीउ मुल्क पाकिस्तान जे ओलह में बलोचिस्तान सूबे सां लॻ आहे। ईरान जी गादी जो हंधि तेहरान आहे। हिन मुल्क जे वॾनि शहरनि में मशहद, शिराज़, असफ़ान, तबरेज़, ज़ाहिदान, क़म ऐं ॿिया शहर अची वञनि था। हिन मुल्क जी क़ौमी ॿोली फ़ारसी आहे, जॾहिं त बलोची, तुर्की, अरबी, करदी, सिंधी ऐं ॿियूं ॿोलियूं पिणु ॻाल्हायूं वञनि थियूं। ईरान इल्मु, अदब, शाइरी ऐं सक़ाफ़त सबबु मशहूरु आहे। अमारत साज़ी में पिणु ईरान जो मिसाल मिलणु मुश्किल आहे। ईरान जी आज़ादी जो ॾिहाड़ो 26 फरवरी 1961 ईस्वी आहे। हिते जी मुख्य ज़री पैदावार में कणक, बाजरी, सुकल मेवा, कपह, अंगूर ऐं ॿियूं शयूं शामिल आहिनि। अफ़गानिस्तान असांजो अहम पाड़ेसरी मुल्क आहे जेको पाकिस्तान जे उत्तर ओलह में आहे। पाकिस्तान जा सूबा खैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान ऐं फाटा जा इलाइक़ा अफ़गानिस्तान सां लॻनि था। अफ़गानिस्तान जो पुराणो नालो आरियाना आहे। हिन वक़्तु अफ़गानिस्तान इस्लामी जमहूरिया अफ़गानिस्तान जे नाले सां गॾियल क़ौमुनि में शामिल आहे। अफ़गानिस्तान जी गादी जो हंधि काबिल आहे। हिन मुल्क जे वॾनि शहरनि में कंदार, हरात, मज़ार शरीफ़, जलालाबाद ऐं ॿिया शहर अची वञनि था। हिन मुल्क जी आज़ादी जो ॾिहाड़ो 27 मई 1919 ईस्वी आहे। हिन मुल्क जूं मुख्य ॿोलियूं पश्तो, फ़ारसी ऐं दरी आहिनि। अफ़गानिस्तान जे मौसम ख़ुशक रहंदी आहे। गर्मियुनि में सख़्तु गर्मियूं त वरी सर्दियुनि में सख़्तु सीउ पवंदा आहिनि। कालीन साज़ी हिन मुल्क जो अहम पैदावारी ज़रियो आहे। चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं तव्हांखे अपडेट मिलंदी रहंदी।